डिगरी में जरवार बिरादरी पारां बासरनि जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ख़ान मोहम्मद सूमार, अल्ताफ़ हुसैन ऐं ॿियनि दाईंदे चयो त बासर अरशद जरवार, इनायत ऐं ॿियनि बिजली जी तार न लॻाइण ते नौजवान मोहम्मद सूमार ते तशदुद करे रोक रक़म ऐं मोबाइल खसे विया। हुननि चयो त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, खेनि धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। जरवार बिरादरी मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ ॾेई जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बैरापुर में शहरनि पारां गंदगीअ ते टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। शहरनि जो चवणो त घिटियुनि ऐं इबादत गाहुनि आॾो नालियुनि जो गंदो पाणी बीठल आहे, जंहिं सबबि ॾुखियाऊं पेश अचनि थियूं। हुननि चयो त टाउन चेयरमैन फारूक लोधी ऐं टाउन ऑफिसर माजिद सियड़ खे आगाह करण बावजूदि शहर मां पाणी निकाल नाहे कयो वियो। अॻवाननि मुतालबो कयो त नायल टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे गंदो पाणी निकाल करायो वञे। उमरकोट में दरावड़ इत्तेहाद पारां शेवाधारी ते तशदुद ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। निर्मल मेघवाड़, तीरथ, सज्जन कुमार ऐं ॿियनि चयो त ठकर बिरादरी जे गेमरू, भावलो, ॾहेसर दरगाह में शेवाधारी तनू मेघवाड़ ते तशदुद कयो। हुननि चयो त जवाबदारनि जे अहिड़े अमल मुरीदनि जी दिलादारी कई आहे। अॻवाननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदनि बेचैनी ख़तम कई वञे। मेड़ जी राइस मिल्स एसोसिएशन तरफ़ां वापारी जे घर में लॻल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे चोरी वापसि करण जी अपील कई वई आहे। नियाज़ अली बुर्ले, सेठ नानक राम, सिकंदर मैसर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मेयर में बदमनी चोट चढ़ी वई आहे। सवा महीने बावजूदि वापारी जे घर मां थियल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हुननि चयो त धाड़े में पुलिस जमादार सोडल सोलंगी ऐं सुभान मैसर मुलविस आहिनि, जिन जी पुलिस महिमान नवाज़ी करे पई। अॻवाननि चोता ॾिनो त जल्द जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रक़म वापसि न कराई वई त हू एहतिजाज करण ते मजबूर हूंदा। सिंधड़ी वेझो पीपीएमपीए से ज़ुल्फ़कार अली शाह ॿिनि शाख़ुनि खे पको करण वारे कम जो इफ़्तिताह कयो। पीपीएमपीए से ज़ुल्फ़कार अली शाह पली डिस्ट्री ऐं दोसो डोरोडो डिस्ट्री खे पको करण जे कम जो इफ़्तिताह कयो, जिते खेसि आगाही पिणु ॾिनी वई। हुन मौक़े ते एमपीए सैयद ज़ुल्फ़कार अली शाह चयो त पीपी हमेशह अवाम जी भलाई लाइ कमु कयो आहे। ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी बणिजंदो। नवाबशाह में डिप्टी कमिश्नर जी सदारत हेठि पोलियो ख़िलाफ़ ख़ासि मुहिम जे हवाले सां गॾिजाणी कोठाई वई। डिप्टी कमिश्नर ऐं चेयरमैन डिस्ट्रिक्ट पोलियो एडिक्शन कमेटी इब्रार अहमद जाफ़र जी सदारत हेठि इजलास में 13 जनवरी खां 19 जनवरी ताईं थींदड़ पोलियो ख़िलाफ़ ख़ासि मुहिम बाबति इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। डिप्टी कमिश्नर चयो त गुज़िरियल मुहिम जी हिन भेरे बि बहितर कारकर्दगी ॾेखारी वञे, जीअं ॿारनि खे माज़ूरी खां बचाए सघिजे। डिप्टी कमिश्नर जामशोरे ज़मीन जो समूरो रिकॉर्ड हफ़्ते अंदरि रेवेन्यू खाते में महफ़ूज़ बनाइण जी हिदायत कई आहे। डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा जी सदारत हेठि थियल इजलास में असिस्टेंट कमिश्नरनि शिरकत कई। डीसी जामशोरे लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त फॉरेस्ट अथॉरिटीज़ जे अमले सां गॾिजी ज़िले अंदरि ॿेले खाते जी ज़मीननि जो रहियल रिकॉर्ड हिकु हफ़्ते अंदरि रेवेन्यू खाते में महफ़ूज़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk